जुमा हिते मेल कराई थी अॻियो मैदान भलो हो न। यार नओं सूबेदार आयो आहे कुकड़ वेढ़ाइण त छा पर फड़काइण बि नथो ॾे। पुलिस बि कमाल थी करे कुकड़ जे विढ़ाइण ते पाबंदी। जे माण्हू था विढ़नि त पोइ मिठाइयूं थी विराए। राणा वरी किथां हथ कई वेढ़ाइण आयो आहीं छा? जुमा दोस्तन ॾिनो आहे तयार थो कयांसि। लाईंस मैदान ते त लायां छंछरी। अरे तूं मुंहिंजी छंछरी लाईंदे जुमड़ू? मां तुंहिंजी छंछरी लाईंदुसि। पुट रुगो बाबे जी पघार थे काशे मो कुकड़ जो आसरो मिलियो आहे एड़ो पलांदो कंदो साईं पट्टीअ ते ॾिसंदे। भली खणिया काछे मां कुन्नीअ में हरी मुंहिंजो कुकुड़ मोकिलींदुसि। अब बात छॾियो हाणे ने ॻाल्हियुनि खे मेल बि शुरू कयो न। अब टे जोड़ियूं मैदान में लायो त जे मेल जल्दी थी पए। जेकॾहिं कंहिं चुगली आई न त सभु थाणे ते हूंदासीं। खबरदार केर भी पंहिंजी जाइ तो चुरण जी कोशिश न करे न त कानून गोली हलाइण ते मजबूर थी वेंदो ऐं सूबेदार सिंगार मगरूर थी वेंदो। जेको मरंदो उहो मफरूर थी वेंदो। वाह साहब वाह छा त काफियो मिलायो अथव। मजबूर मगरूर मफरूर। सर खपती सब भजी आ सर। सर असांजो कानून आहे ई टाप ते बाक़ी खेड़ीअ में हली नथो सघे। खुड़न में सूर थो थे साहब। खफ्ती भजी विया त ख़ैर आहे इहे कुकड़ गिरफ्तार करे हलो। सर ये कुकड़ वरी कहिड़े ॾोह में था गिरफ्तार थियनि? इन्हनि जो ॾोह इहो ॾिसे नथो त कानून जे साम्हूं था विढ़नि। हिननि सूबेदार सिंगार खे सम्झो छा आहे। सर कुकड़ त पकड़े आया हूं। सर हिनन कुकड़न ते भला केड़ो कलम लागू थींदो? जहिड़े फसाद जो अमन अमान ख़राब करण जो ड्यूटी अटकाव जो। ड्यूटी अटका हेॾे कर ॾिठी कानून खे ठोंगो बस ठही वियो केस। हिननि खे हाणे न छॾिबो भले अचे को वॾो रईस। वाह साहब वॾा वाह वाह जो काफियो बनायो तो केस रईस वाह सही वाह।